Hello, assalamu alaikum. Good evening and welcome to Rangan Bhari Sham with me, Kiran Mir. Keda haal tawanja ठीक ठाक आयो खैर खैरियत सां आयो. First of all, I would like to congratulations to all of you and many happy New Year to all of you from me and my team. ऐं ॾाढो सुठो थो लॻे पियो तव्हां सभिनीनि जे साम्हूं 2022 में अची करे 2021 में तव्हां सां मुलाक़ात थी हुई ऐं 2022 में मां आई आहियां वरी शो करणु. असल में छा हुयो जो वीकेंड ते जेको आहे हिकिड़ो त फ्राइडे ते शो न कयो हिन जे करे तबियत मुंहिंजी ख़राबु हुई छो जो थर्सडे ते मां तव्हांखे चयो हुयो त दुआ कजो त मुंहिंजी तबियत सही हुजे. मूंखे बुख़ार थी पियो हुयो, मां ठीकु थी वियसि. हाणे मुंहिंजी अम्मी जी तबियत ख़राबु थी वई आहे त अम्मी जे लाइ बि दुआ कजो त उन्हनि जी तबियत जल्दी सां ठीकु थी वञे. ऐं ज़रूरु मूंखे कॉल कयो ऐं मूंखे ॿुधायो त तव्हांजो जेको आहे वीकेंड कीअं गुज़रियो, तव्हां कीअं सेलिब्रेट कयो न्यू ईयर, छा कयो, किथे किथे वियो. मुंहिंजो न्यू ईयर त मतिलबु ईअं गुज़रियो जो घर में हिकिड़ो त मां बीमार थी पियमि, तबियत ख़राबु हुई ऐं उन खां पोइ बसि थोरो जॾहिं सही थियमि त बसि असांजो जेको कमु हूंदो आहे न उहो सिर्फ़ु किचन जी हद ताईं हूंदो आहे, रुगो कुकिंग ऐं थाम धोइणा हूंदा आहिनि, ॿियो कुझु बि न करिणो हूंदो आहे. सो मुंहिंजो न्यू ईयर त ईअं गुज़रियो. बट अल्हम्दुलिल्लाह मां इन शइ में सेटिस्फाई आहियां त किथे ॿाहिरि वञण खां बहितरु आहे त मां पंहिंजी फैमिली सां गॾु हुयसि ऐं सुठी तरीक़े सां घर में ई ॿिया शोज़ ॾिसी करे टीवी ॾिसंदे मूवीज़ ॾिसंदे जेको आहे न्यू ईयर गुज़ारे छॾियोसीं. त बिल्कुलु उन सां गॾु इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त जीअं 2022 स्टार्ट थियो आहे त वरी सां कोरोना केसिस वधणु शुरू थी विया आहिनि. कोरोना केसिस में जेको वेरिएंट आयो आहे ओमिक्रोन, सो उन जा तमामु घणा केसिस थी विया आहिनि. इस्लामाबाद में बि काफ़ी केसिस थिया आहिनि, ख़ैबर पख्तूनख्वा में बि काफ़ी केसिस थी विया आहिनि, कराची में बि ॿुधण में आयो आहे त इलाही सारा केसिस शुरू थी विया आहिनि. ऐं गुलशन इक़बाल में त जेको आहे माइक्रो लॉकडाउन बि लॻी वियो आहे. त बराए महिरबानी एहतियात कयो ऐं बूस्टर्स बि अची विया आहिनि. जिन जी वैक्सीन थियल आहे 3 खां मथे जेके बि आहिनि त 6 महीननि जे गैप सां उन्हनि खे बूस्टर्स लाज़मी लॻाइणा आहिनि त ज़रूरु लॻायो. जेकॾहिं 6 महीना तव्हांजी वैक्सीन खे थी विया आहिनि त बराए महिरबानी वञो ऐं कंहिं बि इंतज़ार खां बहितरु आहे त तव्हां वञी करे बूस्टर्स लॻायो छो त ज़िंदगी सिहत सभिनि खां पहिरियों आहे. त बसि अलाह साईं खां इहा ई दुआ आहे त अञा त 2 ॾींहं गुज़रिया आहिनि, अॼु 3 ॾींहं आहे, जनवरी जी 3 आहे अॼु. त इनशाला लेट्स होप फॉर द बेस्ट ऐं दुआ कयो त ही साल असांजो बहितर खां बहितर गुज़रे, तमामु चवां थी त बहितरीनु गुज़रे. त बिल्कुलु अलाह साईं खां इहा ई दुआ आहे. मां त इहो सोचियो त शायदि कोरोना फ्री थी वञूं, पर शायदि कोरोना जेको आहे अञा असांजी जान नथो छॾे. त माफ़ी घुरो अलाह साईं खां, दुआ कयो, इनशाला सभु कुझु बहितरु थींदो. मां ॾाढी एक्साइटेड हुयमि 2022 ईंदो, इनशाला ॾाढो सुठो थींदो, हीअं थींदो हूअं थींदो. पर जॾहिं स्क्रीन ॾिसंदा आहियूं, न्यूज़ ॾिसंदा आहियूं ऐं वरी जॾहिं अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि त थोरो जेको आहे न डिसहार्ट बि थींदा आहियूं. त बहरहाल अलाह साईं खां माफ़ी घुरो ऐं दुआ कयो त इनशाला सभु कुझु ठीकु थी वञे. मां तव्हांखे ॿुधायां अॼु असां सां गॾु जेके हिते गेस्ट मौजूदु आहिनि तव्हांजी फेवरेट हूंदियूं इनशाला, ऐं मूंखे उमेदु आहे त तव्हां उन्हनि जा गाना शौक़ु सां ॿुधंदा बि हूंदा. असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि सिंध जो वॾो नालो, मशहूरु सिंगर आहिनि माशाअल्लाह सां, ॾाढी प्यारी बि आहिनि ऐं उन्हनि खां खोड़ सारी कचेरी बि कंदासीं, खोड़ सारा गाना बि ॿुधंदासीं उन्हनि सां. असां सां गॾु अॼु हिते मौजूदु आहिनि सुरैया सूमरो, त उन्हनि खे वेलकम कंदासीं, उन्हनि सां कचेरी कंदासीं. अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? जी बिल्कुलु ठीकु. तव्हांखे नओं साल इलाही मुबारक हुजे. ख़ैर मुबारक, तव्हांखे मुबारक. ख़ैर मुबारक. कीअं पियो लॻे तव्हांखे 2022 में अची करे? बसि अञा स्टार्ट थियो आहे. अॼु त मुंहिंजे ख़्याल में पहिरें महीने जी 3 तारीख़ आहे. अॻिते हले ऐं इनशाला दुआ घुरूं था अलाह पाक ख़ैर कंदो, इनशाला सभिनी जो ख़ैर कंदो. इनशाला असांजो तव्हांजो ऐं जेके बि आहिनि पूरी दुनिया आहे इनशाला अलाह उन्हनि जो ख़ैर कंदो इनशाला ऐं सुठो साल गुज़रंदो इनशाला. इनशाला 2021 तव्हांजो कीअं गुज़रियो? माशाअल्लाह सही गुज़रियो, अलाह जो शुक्र. 22 सां छा उमेदूं आहिनि तव्हांजूं? बसि 22 में घणियूं कुझु उमेदूं आहिनि. इहो आहे जो ही बीमारियूं आहिनि या कोरोना जा जेके आहिनि इहे मसइला बसि अलाह कंदो हल थी वेंदा, अलाह कंदो ख़तमु थी वेंदा इनशाला. ऐं सभिनि खे अलाह साईं पनाह में रखंदो इनशाला इनशाला अलाह साईं खां इहा ई दुआ आहे. मां त बसि इहा ई दुआ कंदी आहियां हमेशह त कॾहिं कोई अहिड़ी ॻाल्हि ख़बर पइजी वञे, को मौजज़ो थी वञे त ख़बर पए त बसि मास्क लाइ फिटी कयो, कोरोना फ्री थी वियो आहे असांजो सॼो पाकिस्तान जेको आहे. पर बसि ॾिसूं था छा थो थिए अॻिते. ॿियो ॿुधायो अॼुकल्ह छा थी रहियो आहे लाइफ में?
बसि असांजो जेको फ़न आहे उहो उन सां गॾोगॾु बसि हलूं पिया, महफ़िलूं करणियूं आहिनि, महफ़िलूं ॻाइणियूं आहिनि, गीत ॻाइणा आहिनि, शो करणा आहिनि, जेको बि आहे उहो हले पियो। इंशाल्लाह अलाह जो शुक्र आहे सुठे तरीक़े सां हले पियो, अलाह जी महिरबानी आहे माशाल्लाह। ऐं ॿुधण वारनि जी वॾी महिरबानी आहे। माशाल्लाह। तव्हांजो KTN सां सफ़र केतिरो पुराणो आहे? जी मुंहिंजो तक़रीबन 2012 खां आहे। 2012 तक़रीबन मुंहिंजा शो थिया आहिनि, जेके बि मुंहिंजा गाना तमामु सुठा थिया आहिनि। KTN कशिश ते बिल्कुलु मुंहिंजा गीत घणा हलिया आहिनि, बिल्कुलु माना पूरा मुंहिंजा शो हलिया आहिनि। अच्छा अच्छा, माशाल्लाह। पोइ कीअं लॻंदो आहे तव्हांखे हिते कमु करे? सुठो लॻंदो आहे ईअं, मतिलबु आऊं जिते बि वेंदी आहियां त KTN जी फ़नकार जो सिंगर हूंदो आहे न, चवंदी आहियां मां KTN जी सिंगर आहियां। अॼु ताईं बि ईअं हूंदो आहे ऐं सुठो लॻंदो आहे। असांजो सिंधी चैनल आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे, असांजी सिंधी ॿोली खे बि हिकिड़ी सपोर्ट मिली आहे ऐं जहिड़ी ज़िंदगी मिली आहे। असां फ़नकार जेके सिंधी आहियूं उन्हनि खे बि हिकिड़ी वॾी इज़त मिली आहे इन असांजे सिंधी चैनल सां। सो इन में सिंधी ॿोली जी वॾी इज़त आहे। इहो असां थोरा त इहो महिरबानी आहे KTN टीम जी, जिन मूंखे दावत ॾिनी आहे ऐं पंहिंजे ॿुधण वारनि सां रूबरू करायो, उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि। माशाल्लाह तव्हां सभिनी जूं महिरबानियूं आहिनि। ज़बरदस्त। सुरैया खे सुरैया सूमरो ठहण में केतिरो टाइम लॻो ऐं उहो सफ़र कीअं गुज़रियो तव्हांजो? हाँ, तक़रीबन मुंहिंजी 12 खां 13 साल उमिरि हूंदी। छो जो केरु यकीन कोन कंदो एतिरी उमिरि में, छो जो थोरी घणी सम्झ हूंदी हुई। उन खां पोइ नंढिड़े बचपन खां ई मूंखे शौक़ु हूंदो ऐं घणो करे आउं फौज़िया सूमरो खे ॿुधंदी हुअसि, छो जो हुनजो आवाज़ु मूंखे वणंदो। उन खां मुतासिर थी करे आउं हुन फील्ड में आयसि ऐं पोइ बसि अलाह जी महिरबानी थी, अलाह जो शुक्र थियो ऐं ॿुधण वारनि जूं महिरबानियूं थियूं ऐं मूंखे हिकिड़ो नालो बि मिली वियो, मूंखे इज़त बि मिली वई। माशाल्लाह। त तव्हां मतिलबु नंढा ई हुया जो तव्हां पंहिंजो इहो सफ़र शुरू कयो आहे? 12-13 साल जी उमिरि में 12-13 साल। त फौज़िया सां तव्हां जेको आहे तव्हां उन्हनि खे ॾिसी ॾिसी ॻाइणु शुरू कयो, तव्हांजी मतिलबु कुझु माइट्राणी आहे या सिर्फ़ु? बसि पहिरीं त हुनखे आउं ॾिसंदी शौक़ु सां ॿुधंदी हुअसि। उन खां पोइ उन सां मां मिलियसि पोइ उनजी मूंखे उस्तादी बि मिलियल आहे ऐं उन सां कुझु अरसो गॾु बि रही आहियां। ऐं जेके पहिरीं कैसेटूं मुंहिंजियूं थियूं आहिनि उहो तमामु हिकिड़ो सुठी कंपनी नाले वारो जेको शाइरु आहे शाद रज़ाक में उन मुंहिंजी रिकॉर्डिंग कराई ऐं उन में मरूमा फौज़िया सूमरो बिल्कुलु उहा सिलेक्शन मुंहिंजी कई हुई, उन बि पास कई हुई। सो उनजो साथ मूंसां रहियो हो। अॼु ताईं बि आउं जिते वेंदी आहियां, हालांकि मुंहिंजूं कैसेटूं काफ़ी आहिनि, कलाम बि काफ़ी आहिनि, KTN कशिश ते मुंहिंजा हिट थियल गीत आहिनि, पर आउं अॼु बि पहिरीं मरूमा खे यादि कंदी आहियां जिते बि वेंदी आहियां। माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजे उस्ताद खे हमेशह यादि रखणु घुरिजे। त हू कहिड़े क़िस्म जी उस्ताद हुयूं? कीअं तव्हांखे उन्हनि सेखारियो? कीअं त उन्हनि तव्हांखे इहा तरबियत ॾिनी गाइकी जी? हा, बसि जॾहिं आउं हुंडा वियसि त मूं चयो मां तव्हांखे इलाही ॿुधंदी आहियां शौक़ु सां, पोइ तव्हांखे पसंदि कंदी आहियां, तव्हांजो आवाज़ु पसंदि कंदी आहियां। पोइ हुन बि मूंखे हिकिड़ो सुठे तरीक़े सां पंहिंजो जीअं शागिर्दु ठाहिबो आहे जा हुन मूंखे सुठियूं हिकिड़ियूं तइलीम ॾिनी। त हुन मूंखे सम्झायो बि हर ॻाल्हि जो, बसि हीअं ॻाइबो आहे जा छा मतिलबु, हुन मूंखे उस्तादी ॾिनी ऐं उन खां ई मुतासिर थी आउं हुन फील्ड में आयसि। अच्छा, माशाल्लाह। सिर्फ़ु उन्हनि खे ई ॾिसी या कंहिं ॿिए खां बि तव्हां मुतासिर हुया? जी न, सिर्फ़ु इन्हनि खे ई ॾिसी करे। ऐं अॼु तव्हां मतिलबु कीअं लॻंदो आहे तव्हांखे अगरि कोई चवे त तव्हां उन्हनि जा स्टूडेंट रही चुका आहियो? हा, ख़ुशी बि थींदी आहे मूंखे, छो जो ऐं ॾुख बि थींदो आहे, छो जो मरूमा हुजे आहे त मतिलबु हिकिड़ो ख़ाल आहे, हुनजी जॻह त केरु भरे कोन थो सघे, भले मां हुजां केर बि हुजे। हू फौज़िया त फौज़िया हुई, पर असां वरी बि इहो अलाह जी महिरबानी आहे जेके ॿुधण वारा फौज़िया जा हुआ त उहे अॼु मूंखे बि उहा ई मोट ॾींदा आहिनि, त इहो ई चवंदा आहिनि त बिल्कुलु तव्हां फौज़िया सूमरो जो सुकून लाहींदा आहियो। माशाल्लाह। हिते कॉल वठंदासीं, कॉल खां पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। मज़हर बलोच भाजी कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक भाउ, तव्हांखे नओं साल मुबारक हुजे। सभिनी खे नओं साल मुबारक हुजे। ऐं हिन ख़ुशी में अॼु सुरैया आई आहे, माशाल्लाह, लख लख मुबारक हुजनि भेण खे। महिरबानी महिरबानी। जी भाउ। हेलो, जी जी, ॻाल्हायो। हा, अॼु सुरैया सां ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हायो जी जी अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भेण, तव्हां किथे गायब आहियो? माशाल्लाह, वरी एक्टिव कोन था चैनल ते। न अदा, गायब कोन्हे, बसि हिते आहियूं, बसि अची विया आहियूं हाणे। महिरबानी तव्हांजी। असांखे सुठो गानो फौज़िया सूमरे जो गानो सुठो ॿुधाइजो। जी जी अदा, जी कोशिशि कंदासीं। जी सभिनि खे जड़ी करूं था, डाली गुल खे, अदी शादिया खे, तव्हांखे सभिनी माना जेके बि आहियो तव्हां सभिनी खे मां मुबारकबाद ॾियां थो ऐं उनखे मां डेडिकेट कयां थो। थैंक यू, शुक्रिया। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अच्छा, जीअं हिन भाउ बि चयो त एतिरो अर्सो तव्हां
कोन हुयो हुन स्क्रीन ते, त हुनजो रीज़न छा हुयो? किथे हुयो तव्हां एतिरा ॾींहं? असां बसि हिते ई हुआसीं, छो जो कुझु असांजे जेके चैनल वारा आहिनि उन्हनि खां बि हिकिड़ो असांखे उन्हनि सॾरायो कोन थिए, उन्हनि बि असांखे विसारे छॾियो। पहिरीं त असांखे बिल्कुलु 2012 खां वठी यको 4-5 सालनि ताईं असां त यको सपोर्ट में रहिया। हींअर असांखे यादि कोन पियो कयूं, वरी यादि कयूं त असां अची वियासीं। अच्छा सही। जी। त तव्हांजा तक़रीबन KTN कशिश ते केतिरा गाना हूंदा? अंदाज़ो न आहे, मूंखे यादि न आहिनि। अच्छा। काफ़ी थिया आहिनि। ऐं केतिरा एल्बम्स करे चुका आहियो? एल्बम 500-600 खां मथे हूंदा, पर अंदाज़ो मुंहिंजो इहो आहे, बाक़ी वधीक यादि न आहिनि। अलाह जी महिरबानी आहे, किरोड़नि में मुंहिंजा गीत हूंदा। एल्बम 1000 खां थी सघे मथे हुजनि, घटि कोन हूंदा। माशाअल्लाह। ऐं हाणे त वरी जेको आहे यूट्यूब जो ज़मानो अची वियो आहे, उन टाइम CDs जो दौरु हूंदो हुयो, कैसेट्स जो दौरु हूंदो हुयो। उन में ॾाढो सुठो हूंदो हो, जेको कैसेट जो दौरु हूंदो हो ॾाढो सुठो हूंदो, इन करे सुठो हूंदो जो हुन में हिकिड़ी शाइरी जी मयार बि हूंदी हुई ऐं कैसेट जी मयार बि हूंदी हुई, ऐं जेको ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे वॾो इंतज़ारु बि हूंदो हो। अगरि ईद हूंदी हुई या अहिड़ी को ॾींहुं हूंदो जंहिं कैसेटूं ईंदियूं हुयूं त दुकाननि ते माना ही माण्हुनि जी वॾी रश लॻल हूंदी हुई। सही था चओ। फौज़िया सुमरो जी कैसेट हुजे, सुरैया सुमरो जी कैसेट, मतिलबु कंहिंजी बि जंहिंजो बि नालो हूंदो। सही। सो उहो दौरु त ॾाढो सुठो हूंदो। हींअर में तॾहिं में वॾो फ़र्क़ु आहे। त हाणे तव्हांजो यूट्यूब चैनल आहे? जी न। न, तव्हांखे हिन जी ज़रूरत न पई? न, ज़रूरत आहे बि न आहे बि, बसि पोइ इन ॻाल्हि ते असां वधीक गौर न कयो। छो जो असांजा जेके शो थिया हुआ न उहे तमामु अहिड़े सुठे तरह सां थींदा हुआ ऐं एॾो सुठो हूंदो। पोइ हींअर हिन टाइम ते असांजी दिलि टुटी पई आहे इन शयुनि तां। सही। छो जो उहा ॻाल्हि न आहे, ॾिसूं नथा न, इन करे पोइ असांजी दिलि नथी चवे। पोइ बहरहाल पोइ बि कोशिशि कंदासीं। इंशाल्लाह। कॉल वठंदासीं। थरपारकर मां कॉल आहे दीदार जी। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, भाउ टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾियो प्लीज़। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, त जॾहिं बि कॉल्स कंदा कयो त टीवी जो वॉल्यूम घटि करे छॾींदा कयो ऐं उन खां पोइ जेको आहे प्रॉपर सिग्नल्स में अची असां सां ॻाल्हाईंदा कयो त जीअं तव्हांखे बि असांजी आवाज़ अचे ऐं असांखे बि तव्हांजी आवाज़ अचे। त भाउ जेकॾहिं तव्हांखे वरी ॻाल्हाइणो आहे त तव्हां ॿीहर असांखे कॉल करे सघो था। सुरैया, उहो कहिड़ो गानो हुयो जेको तव्हां फर्स्ट टाइम ॻायो ऐं तव्हांखे एतिरी मोट मिली, यादि आहे? जी हा, थोरो तव्हांखे झूंगेर ॿुधाईंदसि। पहिरीं मुंहिंजो जेको शो थियो 2012 में कशिश चैनल ते, उहो गीत तमामु मुंहिंजो सुठो मशहूरु थियो। ऐं मुंहिंजा मिठाओ मुंहिंजे तरफ़ां मुबारकूं, तोखे नए तुंहिंजे प्यार जूं, भाग में मूं का ज़ोर ओ जंहिंजो थिए दिलदार तूं, मुंहिंजा मिठाओ मुंहिंजे तरफ़ां मुबारकूं, तोखे नए तुंहिंजे प्यार जूं। वाह वाह, ज़बरदस्त। तव्हांखां अञा बि गाना ॿुधणा आहिनि असांखे, पर हिते ब्रेक जो टाइम थी वियो आहे। जी व्यूअर्स, सुरैया सां गॾु हिते मौजूदु आहे। वक़्तु हिकिड़े ब्रेक जो, काल्ह न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स, बि हर तव्हां साम्हूं हाज़िर आहियूं ऐं म्यूज़िक ॿुधण खां पोइ तव्हां सम्झी विया हूंदा त शोभी भाई अची विया आहिनि। त शोभी भाई खे बि सलाम कंदासीं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम किरण, बिल्कुल ठीक हूँ, ज़बरदस्त। और कितना प्यारा मौसम हो रहा है बाहर, माशाल्लाह। मौसम तो बहुत अच्छा है, लेकिन आपको नया साल भी मुबारक हो। आपको भी मुबारक हो। खैर मुबारक। 2021 में हमारी मुलाकात हुई थी, पिछले साल मिले थे। एक साल बाद में मुलाकात हो रही है। तो कैसा रहा आपका न्यू ईयर? बेहतरीन, ज़बरदस्त। क्या किया? कुछ नहीं, थोड़ी देर फैमिली के साथ थे, फिर उसके बाद इवेंट था जैसे मैंने बताया। तो कैसा रहा आपका इवेंट? बहुत अच्छा रहा, बहुत चले माशाल्लाह, हाउसफुल जिसे कहते हैं। माशाल्लाह माशाल्लाह। और वैसे भी मैंने आपके 2-3 स्टेटस वगैरह देखे तो माशाल्लाह बिजी चल रहे हैं। हुस्न नजर है, ज़रा नवाजी। नहीं, मैं देखती रहती हूँ कि आप कहाँ बिजी है, कोई बहाना तो नहीं है कोई। देखती रहती हूँ। तो शोभी भाई, आज जो हमारी गेस्ट आई हुई उनके बारे में आप क्या कहना चाहेंगे? इनके बारे में मैं ये कहूँगा कि मैंने इनके जो बहुत सारे ट्रैक्स, मैंने इनके साथ काम तो नहीं किया, लेकिन ये कि इनके ट्रैक्स हम ज़ाहिर हम KTN पे हैं, कशिश पे हैं, तो हमें सबको देखना होता है। इनके ट्रैक्स मैंने सुने हैं, बहुत अच्छे बने हुए हैं, और जो इनके अपने इवेंट्स हैं वो बहुत अच्छे हैं। ये खुद बहुत सुरीली हैं। सबसे अच्छी बात ये कि जितनी अच्छी दिखती हैं उतना अच्छा गाती हैं माशाल्लाह से। और आज मुझे मौका मिल गया है कि चले मैं इनके साथ परफॉर्म कर सकूँगा। चले, बहुत अच्छी बात है ये। त मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे पहिरियां त हिकिड़ो तव्हां गानो असांखे झुंगारे ॿुधायो ऐं उन खां पोइ
कोई अहिड़ो फर्स्ट गानो जेको तव्हां इलाही नंढी एज में ॻायो हुजे, उहो यादि आहे? उहो कहिड़ो हुयो? यादि कोन हूंदो सफ़ा न हाणे तव्हांखे ॿुधायां त लतीफ़ साईं जी जो कलाम आहे, मूं बि ॻायो, मुंहिंजी कैसेट जो आहे, तव्हांखे ॿुधायां थी। हलो पोइ बिस्मिल्लाह त कयूं पिया। इतना सन्नाटा क्यों है? जी जलमा मुझे दिल जो दोस्त वठो पिया वञनि, मुंहिंजी आयल मां मुझे दिल जो दोस्त वठो पिया वञनि, मुंहिंजी जी जलमा मुझे दिल जो दोस्त वठो पिया वञनि। वठो पिया वञनि, मुंहिंजी जी जलमा मुझे दिल जो दोस्त वठो पिया वञनि। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, वेरी नाइस। ॾाढो ज़बरदस्त गानो तव्हां असांखे ॿुधायो। ऐं केतिरो टाइम पहिरियां तव्हां इहो ॻायो हुयो?
इहो बि मूं 2012 में ॻायल आहे मुंहिंजो इहो बि गीत इहो, छो 2012 जो में। मूंखे एतिरो यादि कोन्हो, थोरो ॿुधायो त जो तव्हां चयो जेको शुरू जो गीत जेको तव्हां झुंगारींदा उहो ॿुधायो, उन करे तव्हांखे थोरो ॿुधायोसीं। माशाल्लाह शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा प्ले किया और ये तो खासियत है आपकी माशाल्लाह से कि आप एक थोड़ा सा मेलोडी बहुत ज़बरदस्त, बहुत अच्छी हाँ। थी और जाहिर बात है शाह साहब का कलाम है। हाँ लेकिन ये कि थोड़ा सा जल्दी ख़त्म हो गया है। हाँ, नहीं है अञा थोड़ो गायो हा न। जेतिरो यादि हो थोरो यादि हो थोरो हलो ॿुधायोसीं। ज़बरदस्त, ठीकु आहे। इन ई गाने सां तव्हांजी तव्हांखे- फरमाइश पूरी करणी हुई असांखे त। बिल्कुलु नहीं, बिल्कुलु, बहुत वॾी अच्छा महिरबानी। इन ई गाने सां तव्हांखे मोट मिली हुई? जी इहो गानो हो पहिरीं जेको तव्हांखे झुंगारे ॿुधायो, मुंहिंजा मिठा मुंहिंजी तरफ़ां इहो हिकिड़ो ई एल्बम आहे जंहिंमें हे सभु गीत हुआ। सही। तमामु सुठो मुंहिंजो तव्हां album घणो ई- करे कहिड़े शाइर खे वधीक ॻायो आहे? शाइर सभु ॻाइनि तक़रीबन, जेके बि शाइर आहिनि शुरू खां जेके मरहूम फौज़िया सुमरो ॻाईंदी उहे सभु शाइर तक़रीबन मूं ॻाया आहिनि, जेके बि असांजी सिंध में सुठा शाइर आहिनि, तमामु मशहूरु शाइर आहिनि। ऐं तव्हांखे पाण खे पर्सनली वधीक केरु वणंदो आहे शाइर, जो तव्हांजी दिलि चवे त मां बसि इन जा ई गाना ॻाईंदी रहां? बसि पहिरीं सभु खां त ऐं सरकार लतीफ़ आहे, सही। उन खां पोइ ॿिया शाइर तमामु सुठा आहिनि। असांजा अशरफ शाइर आहे, जीअं बिलावल ओठो आहे, ऐं मरहूम अली मोहम्मद उॾेराई उनजी तमामु सुठी शाइरी, ऐं रज़ाक मेमण, ऐं तक़रीबन इलाही शाइरनि, ऐं दर्स मजीद, महबूब दर्स, तमामु सुठा शाइर आहिनि, उन्हनि खे काफ़ी मूं ॻायो आहे, ऐं सुठा शाइर आहिनि ऐं मयारी शाइरी लिखंदा आहिनि, सुठी शाइरी। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं सिंगर तव्हांखे पर्सनली केरु वणंदो आहे अदी फौज़िया खां पोइ? उन खां पोइ ज़ाहिरी आहे राग जे हिसाब सां त असां मैडम आबदा परवीन खे ॿुधंदा आहियूं तमामु सुठी तरीक़े सां। बिल्कुलु, उते त अची करे जी। चङा चङा बि हाँ, जी। ख़तमु थी था वञनि पिया। त तव्हांखे पाण खे कुझु वॼाइण जो आहे शौक़ु? हारमोनियम थी वियो या ॿिया जेके साज़ थियनि था पंहिंजा सिंधी, शौक़ु आहे? हा शौक़ु आहे, दिलि चवंदी बि आहे, पर एतिरो टाइम नथो मिले, छो जो असां प्रोग्रामनि मां फंक्शन मां बि एतिरो टाइम नथो मिले जे असां बाजो सिखूं या कुझु मतिलबु को साज़ सिखूं, सही। टाइम घटि हूंदो आहे इलाही। तव्हांजी फैमिली जे बारे में थोरो पुछणु चाहींदसि, तव्हां घणा भाउ भेण आहियो? तव्हां मैरिड आहियो? जी हा, माशाल्लाह, केतिरा ॿार आहिनि तव्हांजा? 3 ॿार आहिनि। माशाल्लाह माशाल्लाह। पोइ तव्हां कीअं टाइम ॾींदा आहियो, कीअं मैनेज कंदा आहियो सभु शयूं? हा बसि जेके मुंहिंजा नंढड़ा आहिनि मुंहिंजे घर में हूंदा आहिनि, मुंहिंजी भेणुनि वटि हूंदा आहिनि, उहे संभालींदियूं आहिनि। जी। ठीकु। ऐं मुंहिंजी अम्मी आहे, मुंहिंजियूं भेणूं आहिनि, ऐं हिकिड़ी मुंहिंजी भेण मूं सेखारी आहे, फनकार बि कई आहे, सोनिया सुमरो। जी। अच्छा अच्छा, माशाल्लाह सो अल्लाह जी महिरबानी सभु गॾु आहियूं। माशाल्लाह। जी। सही। त पोइ तव्हांजी भेण तव्हां खां सिखी आहे, यानी तव्हां उन्हनि जा उस्ताद थी जी विया, हा। त पोइ तव्हांखे लॻे थो त तव्हांजी सिस्टर सही ॻाए थी हिन टाइम? न बसि कोशिशि कयूं पिया, इंशाल्लाह कामयाबु थी वेंदासीं। इंशाल्लाह। जी। त हुनजा कुझु एल्बम्स, कुझु गाना जी आया हा, काफ़ी ॻाया आहिनि। अथई? जी हा। अच्छा, हिते कॉल वठंदासीं। गुलरेज़ भाउ आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कीअं आहियो भाउ? अल्हम्दुलिल्लाह। जी गुलरेज़ अली चांडियो ॻाल्हायां थो लाड़काणे खां। जी जी भाउ। अदा पोइ टीवी जो आवाज़ आहे या ॿारनि जो आवाज़ आहे? अली ॿारनि जो आवाज़ आहे। पोइ ठीकु आहे, पोइ ठीकु आहे। जी अली। जी जी, तव्हांखे नओं साल मुबारक भाउ। ख़ैर मुबारक अदी तव्हांखे, तव्हांजी पूरी टीम खे, तव्हांजे गेस्ट खे, शोभी भाई खे, सभिनी खे मुंहिंजी तरफ़ खां नओं साल जो खोड़ सारी मुबारकूं। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। ऐं अल्लाह पाक खां इहा ई दुआ आहे त हीउ जेको नओं साल आयो आहे तव्हां सभिनी जे लाइ, तव्हांजी पूरी टीम जे लाइ, पूरी दुनिया जे मुस्लमाननि जे लाइ, मुंहिंजे लाइ, सभिनी जे लाइ इंशाल्लाह सुठो साबित थींदो ऐं वधि खां वधि ख़ुशियूं खणी ईंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? हेलो। जी जी भाउ, ॿियो कुझु चवणु चाहींदो? जी हा, दी सिंगर वेठी आहे, इन्हनि सां ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हायो ॻाल्हायो। जी जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी अदा दुआ अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखंदो। ख़ुशि हुजो। तव्हांजो माशाल्लाह तमामु सुठो आवाज़ आहे, बहितरीन आवाज़ आहे। महिरबानी अदा, महिरबानी। हा मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो। अदी मां बि हिकिड़ो गानो ॿुधाईंदो। ॿुधायो ॿुधायो। पाण पिरी ॿई मिली विदासीं, रख रब ते भलाइया, हो जोड़ जॾहिं जानी पंहिंजो लॻंदो, हो दुश्मननि जे छा मुंहं में रहंदो, शहर तुंहिंजे में नारो हणींदासीं, रख रब ते भलाइया, पाण पिरी ॿई मिली वेंदासीं, रख रब ते भलाइया। जी अदी। वाह वाह, ज़बरदस्त भाउ। अदी जेके बि दोस्त ॾिसनि था, रुज़वान अली भगत खे मुंहिंजा खोड़ सारा सलाम, अली गुल भट्टी खे खोड़ सारा सलाम, मीर मोहम्मद मुगेरी खे, सभिनी खे मुंहिंजा खोड़ सारा सलाम ऐं दुआऊं।
वालेकुम सलाम पे ख्याल रखो थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अल्लाह हाफिज़ जी व्यूअर्स सुरैया सां सां गॾु मौजूद आहे आई होप तव्हां एंजॉय कंदा हूंदा नाउ इट्स टाइम फॉर अ शॉर्ट कमर्शियल ब्रेक सो डोंट गो एनीवेयर वी विल बी राइट बैक सो स्टे विद अस वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं बशीर पठान भाउ जी कॉल आहे बदीन मां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी बदीन खां बशीर अहमद पठान पियो ॻाल्हायां जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां कुझु चयो तबियत सही आहे सभु ठीकु ठाक तव्हांखे नए साल जूं मुबारकूं हुजनि ख़ैर मुबारक तव्हां सभिनी खे नए साल जी मुबारक हुजनि ख़ैर मुबारक जी अदा सुरैया सां गॾु आहिनि ॻाल्हाइणु चाहींदव जी अदी सां ॻाल्हाईंदी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी छा हाल आहे कुझु चयो जी जी अदा दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो अदा दुआऊं तव्हां भेणुनि जूं ऐं अॼु तव्हांजा गाना असीं ॿुधंदा आहियूं तमामु घणा असांखे पसंदि आहिनि ऐं काफ़ी तव्हांजा गाना आहिनि ऐं असीं ॿुधंदा आहियूं ऐं तव्हांजो माशाल्लाह आवाज़ बि बहितरीनु आहे ऐं अलाह पाक तव्हांखे ख़ुशि महिरबानी अदा महिरबानी अलाह ख़ुशि रखे ऐं हिकिड़ी फरमाइश अदी त को बि जेको तव्हांजो जेको पसंदीदा गानो हुजे उहो असांखे ॿुधायो जी अदा जी बिल्कुलु ठीकु आहे भाउ ठीकु आहे ॿियो कुझु चवणु चाहींदव महिरबानी ओके ओके थैंक यू अल्लाह हाफ़िज़ मुंहिंजो ख़्यालु रखिजो जी व्यूअर्स त हिन टाइम असांखे जंहिं गेस्ट ज्वाइन कयो आहे पूज़े सॉरी सुरैया सां गॾु जेके हिते वेठा आहिनि उहे आहिनि अशरफ शाइर साहब ऐं एजुकेशन ऑफिसर बि आहिनि ऐं उन्हनि जी कास्ट बि शाइर आहे त उहो बिल्कुलु मां इन्हनि खां पुछणु चाहींदसि त शाइर बि आहिनि वरी कास्ट बि शाइर आहे त इहो इतफ़ाक़ कीअं थियो उन्हनि खे वेलकम कंदासीं उन्हनि सां कचहरी कंदासीं अस्सलाम वालेकुम अदा कहिड़ा हाल तव्हांजा ठीकु आहियो तबियत सही आहे अदा इहो कीअं मतिलबु शाइर बि आहियो वरी कास्ट बि शाइर कास्ट त आहे असांजी शाइर अच्छा माण्हू पुछंदा आहिनि थोरो ईअं अमेज़िंग थोरो थींदी आहे सिचुएशन माण्हुनि जी जॾहिं बि किथे को प्रोग्राम वग़ैरह हूंदो आहे या पोइ ईअं आम रवाजी तौरु ज़िंदगी में बि माण्हू पुछंदा आहिनि पर इहो मां पंहिंजी नॉलेज लाइ पुछणु चाहींदसि तव्हां खां त इहो तख़ल्लुस आहे या वाक़ई न बिल्कुलु न असांजी कास्ट आहे अबनि ॾाॾनि परॾाॾनि खां वठी फ्रॉम एंसेस्टर्स वी आर बाय कास्ट शाइर अच्छा जी हा बिल्कुलु हाणे मां फर्स्ट टाइम थी ॿुधां न हिनजे करे ईअं तक़रीबन सभिनी जॻह ते ईअं ई आहे त फर्स्ट टाइम माण्हू चवंदा आहिनि त भई तव्हांजी कास्ट सां पहिरीं दफ़ो ॿुधी आहे शाइर तव्हां शाइर त ॿुधाइनि शाइरी करण वारा शाइर पर बाय कास्ट शाइर हुजे को मेमण शाइर आहे या को खट्टी शाइर आहे या को बपड़ शाइर आहे को आबिद महर शाइर आहे पर हाणे शाइर आहे त वरी थोरो सिचुएशन आबिद महर तव्हां कॾहिं खां शाइर थी वियो जस्ट फॉर एग्जांपल मूं तव्हांखे चयो सही ठीकु आहे अदा वॾी महिरबानी तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो असांखे तव्हां हिते आया आहियो ऐं अदी ज़िक्र बि करे पई त तव्हां मतिलबु काफ़ी गाना लिखिया आहिनि जेके अदी ॻाया बि आहिनि बिल्कुलु केतिरे टाइम खां वठी तव्हां अदी खां त आउं थोरो सीनियर रहियो आहियां अदी तक़रीबन 20 साल जेकॾहिं अदी के फील्ड में थिया आहिनि त मूंखे असांजो 25 थिया आहिनि माशाअल्लाह फौज़िया सुमरो जॾहिं मतिलबु इरूज ते हुई उन टाइम ते माना अदी जो स्टार्ट हुजे सुरैया जो स्टार्ट आहे हाणे त फौज़िया जी पीक ते हुजे उन टाइम ते तमामु यानी कैसेट ईंदी हुई त ई मेड़ लॻी वेंदो आहे म्यूज़िक सेंटर्स ते जो कैसेट जो इरूज हो यानी उन टाइम जा जेके सिंगर हुआ ख़ासि तौर ते शमन अली मीरा अली ऐं फौज़िया जो टाइम उतरी जे लाड़ में जेके ॿिन्ही जी हिकु टाइम ते कैसेट रिलीज़ थिए त असांखे ख़बर आहे त केतिरे माना लखनि में जेको सो सेल थींदी हुई उन टाइम ते पोइ त उनजो पंहिंजो हिकिड़ो चार्म ई पंहिंजो हो हाणे त वरी थोरो माहौल चेंज थियो तव्हांखे ख़बर आहे टिकटॉक फेसबुक ट्विटर ऐं इहे जेके सोशल मीडिया जा जेके नंढा नंढा ऐप अची विया आहिनि उन्हनि खे माण्हुनि एॾो यूटिलाइज़ कयो आहे तव्हां सां यूट्यूब जो ज़िक्र कयो त यूट्यूब जो चैनल अदी खे शुरू खां ई लॻाइणु हुजणु घुरिजे आहे माशाल्लाह वॾो नालो आहेसि ऐं संदसि सब्सक्राइबर वधी वञनि हा पर पोइ स्टार्ट हाणे वरिती अथई यूट्यूब ते हीउ दौरु आहे माना सॉफ्टवेयर जी कमाई जेका आहे न असां हार्डवेयर में ऐं सोचियां थो माण्हू हाणे वॾो उते टाइम बि लॻे थो पैसो बि लॻे थो महिनत बि लॻे थी ऐं सॉफ्टवेयर में अदी जो नालो ई काफ़ी आहे जिथे सिर्फ़ु सुरैया जेको आहे सुमरो अची वञे त तव्हांखे मां चवां थी त हींअर जेकॾहिं तव्हां न बि ठाहियो त ज़रूरत कोन्हे पर फॉर टाइम पास ऐं को हिकिड़ो अहिड़ो थींदो आहे न त मतिलबु रातो राति अगरि तव्हांजे माइंड में अची वियो तव्हां पाण शाइरी करणु शुरू करे छॾियो ऐं तव्हां पाण ॻाए करे पंहिंजो गानो अपलोड करे छॾियो त उते बि मुंहिंजे ख़्याल सां तव्हांजा लखनि जी तादाद में तव्हांजा जेको आहे फॉलोवर्स थी सघनि बिल्कुलुल इहो ई त आहे न अदी खे इहा चीज़ देरि सां सम्झ में अची वई अथसि हाणे ऐं काफ़ी देरि आहे दुरुस्त आहे मूंखे जॾहिं बि माना मूंसां मीटिंग थींदी हुअसि न आउं इहा ई प्रीचिंग कंदो आहियांसि त भई हीउ कमु तव्हां करियो तव्हांखे बिल्कुलु शादियूं जाम थियूं मिलनि 30 ॾींहं ई तव्हांजा बिज़ी आहिनि हिकिड़े ॾींहं में ॿुधाईंदी मूंखे 4 शादियुनि जूं महफ़िलूं आहिनि ऐं कीअं कराईंदा करे चवंदो आहियांसि त भई
हल को प्रोग्राम टीवी चैनल ते हलूं हाँ। करे अचूं त पोइ टाइम न ॾेई सघंदी आहे सही। अॼु बि कल्ह बि राति बि शादी मां आई हुतां माना हुतां सिधो हिते आई आहे सही सही प्रोग्राम न माशाल्लाह माशाल्लाह बिज़ी बि काफ़ी रहनि थियूं ऐं वॾी ॻाल्हि इहा त मतिलबु हिकिड़ी छोकिरी जे लाइ ऐं मतिलबु फैमिली बि आहे ॿार बि आहिनि ऐं वरी पंहिंजो जेको इहो प्रोफेशन आहे सॼो संभाले हलणु जी, वॾी बिल्कुलु। ॻाल्हि हूंदी आहे बिल्कुलु, हिकिड़ी बिल्कुलु, ऐं वाकई मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हां जहिड़ी स्पेशली जेके वर्किंग लेडीज़ जेके हूंदियूं आहिनि ॿार बि फैमिली बि घर भाती सभु कुझु मतिलबु मैनेज कंदियूं आहिनि ऐं सुठे तरीक़े सां मैनेज कंदियूं आहिनि ईअं न आहे त ॿारनि खे टाइम नथियूं ॾियनि या पंहिंजे प्रोफेशन खे टाइम नथियूं ॾियनि ईअं न आहे हूंदो हर शइ खे मैनेज करणु जेको आहे सुठी ॻाल्हि आहे मैनेजर ज़बरदस्त अथव माने सुठो हुनजो पंहिंजो मतिलबु कैटल जो फॉर्म अथसि वॾो हाई लोली माना खीर वग़ैरह ॾिसे थी हुनखे मेन वग़ैरह में ॾिसे थी सॼे माहौल खे ॾिसे थी वरी शादियुनि खे कंट्रोल करे थी वरी सिंगिंग ते कैसेट ते वञे थी स्टूडियोज़ में वञे थी माना मैनेज करणु मैनेजर सुठी आहे मैनेजर सुठी आहे तव्हां ते तनक़ीदूं बि थियूं हूंदियूं पोइ त सुरैया जी हाँ बिल्कुलु थियूं काफ़ी थियूं पोइ कीअं मोह ॾिनव उन्हनि तनक़ीदुनि खे बसि पोइ मोह ॾेई वियासीं जीअं माण्हू हिकिड़ो चवंदा आहिनि न ॾाढो करे बीह रहे नक जो ॾाढो थी बीह रहियासीं बसि पोइ छा कंदो केरु पर सही। काफ़ी थियूं मुश्किलातूं असांजे लाइ जाम। चवंदा आहिनि न बदनाम होंगे तो क्या नाम न होगा सही ॻाल्हि आहे ईअं थींदो आहे कंहिं बि फील्ड में अचणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पर उन खां पोइ जेकॾहिं आसानियूं पैदा थी वेंदियूं आहिनि ऐं सभु कुझु सही थी वेंदो आहे त पोइ उहे तनक़ीदूं इहे शयूं बि जेको आहे न असांखे फज़ूल लॻंदियूं आहिनि सही बिल्कुलु त अगरि तव्हां केतिरे टाइम खां वेठा था लिखो ऐं अॼु मूं त बेसिकली लिखियो 1988 खां वठी आहे अच्छा त अनफॉर्चुनेटली ऐं हींअर फॉर्चुनेटली अलॻि क़िस्मत सां ऐं जेको सो तहलका एजुकेशन ऑफिसर आहियां पर हूअं मूं MBBS 4th ईयर में छॾी आहे अच्छा। त मूं LMC में ई लिखणु शुरू कयो अच्छा ऐं उन अच्छा टाइम ते उते जेको माहौल हो उन मुताबिक़ पढ़ाई ते बि पूरो ध्यानु हो माशाल्लाह मुंहिंजी पढ़ाई बि सुठी बहितर रही आहे माशाल्लाह पर पोइ कुझु इशूज़ जे करे आउं MBBS 4th ईयर में छॾे आयोसि उन खां पोइ वरी मूंखे जॉब एजुकेशन डिपार्टमेंट में मिली जेका पोइ अलाए जा करम आहिनि प्रोमोटेड थी करे असांजो सही त तव्हां सिर्फ़ु गाना ई लिखिया आहिनि या कुझु बुक्स न न न बुक्स मूं तक़रीबन मूं वटि हींअर 2 बुक जो मवाद बिल्कुलु तयारु आहे अच्छा। कंप्लीट मुंहिंजी पोइट्री जेका आहे हिन माहौल खां थोरो हटी करे जीअं इंटेलेक्चुअल लिखनि पिया असांजा अदीब लिखनि पिया असां उन्हनि जे पाए जा न आहियूं छो त असांजो किताबु आयो कोन्हे जॾहिं अचे त पोइ माण्हू जे वज़न जी ख़बर पवंदी त छा था लिखूं असां सही त उहो इनशाला पोइ आउं लॻो पियो आहियां तयारी में थोरो वक़्त जो वॾा इशूज़ आहिनि तव्हांखे ख़बर आहे त माना मसरूफ़ियत तमामु घणी आहे जॉब आहे शाइरी आहे ऐं स्पोर्ट्स सां वाबस्ता आहियां ऐं DO स्पोर्ट्स जी चार्ज मूं वटि अच्छा आहे स्पोर्ट्स खे बि लुक आफ्टर कंदो आहियां हुते अच्छा, अच्छा। ख़ासि तौर ते सिजावल डिस्ट्रिक्ट में तव्हांखे ख़बर आहे पुठिते पियल हिकिड़ो आहिनि ज़िलो आहे हाणे रिसेंटली डिस्ट्रिक्ट अनाउंस थियो आहे 4-5 साल में हुते मैनेज करण इहे चीज़ूं थोरियूं काफ़ी ॾुखियूं आहिनि एजुकेशन जे हवाले सां बि मुंहिंजो कमु टफ आहे मुंहिंजी जेका जॉब आहे उहा तहलका एजुकेशन ऑफिसर आहे मुंहिंजी शाहबंदर आहे ऐं उहो हिकिड़ी साहिली पट्टी आहे कोस्टल एरिया आहे उहा तव्हांखे ख़बर आहे तमामु डीप आहे समुंड सां अटैच आहे स्कूल परे परे आहिनि त उहो थोरी टफ जॉब आहे उन करे पोइ शाइरी खे टाइम ॾियणु सुरैया खे टाइम ॾियणु ॿियनि सिंगर खे टाइम ॾियणु थोरा तव्हांखे ख़बर आहे इशूज़ त ईंदी मैनेज करणु थोरो ॾुखियो आहे हिते कॉल वठंदासीं फरज़ाना आहिनि असां सां गॾु सेमर शरीफ खां कॉल आहे हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी बाजी कीअं आहियो ठीकु आहियो तव्हांजी तबियत सही आहे बिल्कुलु ठीकु ठाक अल्हम्दुलिल्लाह जी बिल्कुलु सही आहियां तव्हां ॿुधायो कीअं आहियो असां बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं माशाल्लाह तव्हां ॾाढा प्यारा पिया लॻो बाजी सरिया बि ॾाढी सुठी पई लॻे माशाल्लाह महिरबानी महिरबानी अदी तव्हांखे नओं साल इलाही इलाही मुबारक हुजे ख़ैर मुबारकूं तव्हांखे मुबारकूं तव्हांजी पूरी टीम खे मुबारकूं खैर मुबारक जी अदी कीअं सेलिब्रेट कयव न्यू ईयर बस माशाल्लाह बाजी ॾाढो सुठो तमामु सुठो माशाल्लाह इंशाल्लाह 2022 असांजे लाइ तमामु घणियूं ख़ुशियूं आणींदो इंशाल्लाह 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 तव्हां छा कंदा आहियो बाजी सरिया सां ॻाल्हाईंदसि जी जी ॻाल्हायो जी जी हेलो अस्सलाम वालेकुम बाजी वालेकुम सलाम जी जी अदी जी बाजी मां तव्हांजी ॾाढी फैन आहियां मां तव्हांखे ॾाढो ॿुधंदी आहियां तव्हां इलाही वक़्तु तमामु मीडिया सां घणो परे हलिया वियो तव्हांजा नवां कलाम हुया ई न मस्तु मस्तु अॼु आया आहियो न न महिरबानी तव्हांजी अलाह तव्हांखे ख़ुशि रखे अच्छा मां तव्हांखे हिकिड़ी फरमाइश कंदसि जी जी जीअं त असांजे घर में शादी आहे मुंहिंजे भाॼी हुनजे लाइ को सेरो ॿुधाइजो पर नालो ज़रूरु खणिजो जी जी कोशिशि कंदासीं ठीकु आहे नालो मुमताज़ बस जी जी मुमताज़ ठीकु आहे तव्हां छा कंदा आहियो फरज़ाना असां घर में हूंदा आहियूं सिलाई कंदा आहियूं वर्क करींदा आहियूं अच्छा अच्छा माशाल्लाह माशाल्लाह ॾाढी सुठी ॻाल्हि आहे बाजी आमिना खे मुंहिंजा सलाम आमिना आई पर लेकिन मुंहिंजी कॉल न लॻी सघी मां हुन सां ॻाल्हाए न सघियसि बिल्कुलु आमना जेकॾहिं तव्हांजो असांजो शो ॾिसंदी हूंदी त बिल्कुलु हुननि ताईं सलाम पहुची विया
चलिए आप बाजी दुआन में याद रखिजो, अल्लाह बिल्कुल तव्हांखे अदी, हमेशा बिल्कुल। खुश रखे, आबाद रखे। आमीन, बाजी आमीन। मुंहिंजे भाई जी साजिद जी सालगिरह आहे, हुनखे सालगिरह विश ज़रूर कजो, हू नंढड़ो ॾिसिजो प्रोग्राम। ओके दी, ओके, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। जी साजिद, तव्हांखे हैप्पी बर्थडे, अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे ऐं जेको आहे अल्लाह तव्हांखे सेहत वारी ज़िंदगी ॾिए। तो शोभी भाई बच्चे के लिए थोड़ा सा हैप्पी बर्थडे प्ले कर दें। Happy birthday, happy birthday, happy birthday to you। जी सुरैया, तव्हांखे शायरी जो शौक़ु आहे? जी न, छो? शायरी जो शौक़ु न आहे, शायरी सिंगर्स खे ॻायूं त हूंदो आहे न, बसि ॻाए बसि उहो जुड़ो असांजे दिमाग़ में वेही रहियो। हाणे असांजो दिमाग़ ई शायरी वही रही है दिमाग में, जॾहिं शायरी के साथ गाइन। सही, कॾहिं बिल्कुलु शौक़ु न थियो हाणे या असांजो कॾहिं दिमाग़ सोचियो बि कमु न? नथो करे त असां छा शायरी कयूं। दिलि चवंदी आहे, शौक़ु बि थींदो आहे शायरी करण ते, डीजे अरे असल में शायर सब फनकार पिया थियनि, सही। त वरी जॾहिं आऊं शायर थियां त पोइ वरी फनकारी छॾे वञा, मथां उठो कमु न थी न, वञे, तव्हांखे रिएक्ट थी पोइ वञे। मल्टी टैलेंटेड थियणो हाँ, मल्टी खपे न। टैलेंटेड। न, ईअं असां जेको पंहिंजा हुते ऑपरेशन कंदा आहियूं, असां जॾहिं रिकॉर्डिंग कंदा आहियूं त उन टाइम ते असां कलामनि जी ऑपरेशन करे वेंदा आहियूं पाण। ज़बरदस्ती, इहो ज़रूरी आहे, ऑपरेशन ज़रूरी हा, आहे। नंढा शाइर आहियूं, इन करे कयो वञूं न। अदी हींअर छा था ॿुधायो असांखे? हींअर तव्हांखे ॿुधायांसि, तमामु तमामु मुंहिंजो सुठो मशहूरु गीत आहे। मतिलबु ईअं चइजे की नंढड़ो ॿार जेको बच्चो हूंदो आहे उनजी बि माना ज़ुबान ते उहो गीत मुंहिंजो आहे, छो जो तमामु इलाही बहितर आहे। जॾहिं मां कंहिं महफ़िल में वेंदी आहियां त पहिरीं अञा आऊं, छो जो पहिरीं असां कंदा आहियूं कलंदर शहबाज़ जी धमाल खां शुरू कंदा जी आहियूं। जी जी, त उहो बि अञा स्टार्ट अदा जो ई कंदी लिखियल आहियां। आहे? जी हा, अच्छा। अदा अशरफ जी शाइरी आहे। सही, बिल्कुलु ॿुधायो। सुठो गीत आहे, तव्हांखे ॿुधायां थी इनशाला। तव्हांखे माइक वणंदो पियो आहे न आहे? तव्हांजे भरिसां? जी जी। जी शुभ भाई।
माशाल्लाह 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 ज़बरदस्त ऐं ॾाढी सुठी शाइरी तव्हांजी बि पर इहो ज़रूरु पुछणु चाहींदसि तव्हां खां त हिन जा जेके ॿोल आहिनि मिलणो अथई अॼु शाम मिली वञ त इन शाइरी जो छा मक़सदु हुयो? क्वेश्चन थोरो माना टफ आहे माना डिफिकल्ट आहे पर शाइरी त तव्हां कई आहे न? इहो माना हिकिड़ो हूंदो आहे न हिकिड़ो शाइरी माना माण्हू रियलिस्टिक थी पोइ माण्हू ॿुधाए त शाइर जेको आहे न सो कॾहिं कॾहिं पंहिंजी दिलि जा ख़्याल लिखंदो आहे त कॾहिं वरी पब्लिक जी ॻाल्हि कंदो आहे माण्हू जी पर ही तव्हांजो ख़्याल हुयो या पब्लिक जो मुंहिंजो पंहिंजो ख़्याल मयार आहे हा मयार कंहिंखे पिया मयार ॾियो मां इहो पुछण थी चाहियां त मतिलबु हाणे जिते रहे थो उन सां उनजे पाड़े में मतिलबु उनजे ॻोठ में रहंदा तव्हां त ॻायो आहे अदा त लिखियो आहे मां चाहियां थी त अदा पंहिंजा इज़हार करे ख़्यालनि जो इज़हार करे मुंहिंजी जेका वाइफ आहे न बिल्कुलु हींअर प्रोग्राम ॾिसंदी हूंदी जी जी त कॾहिं मूंखे चवंदी आहे जॾहिं टीवी चैनल ते वञी थो त ॻाल्हाईंदो संभाले वञ माना अहिड़ी ॻाल्हि न कजे जा मूंखे प्रॉब्लम थिए त आउं ॿुधां त तव्हां क्वेश्चन अहिड़ो कयो न आउं त भई केरु माण्हू लॾे थो वञे तव्हांखे घर में रहणो आहे न करे तव्हां नथा कयो काई अहिड़ी ॻाल्हि न पर रियलिटी त आहे त माण्हू कंहिंजे लाइ लिखे थो इहे त माण्हू जा हिकिड़ा इमोशन्स हूंदा ई आहिनि त भला इमोशन्स छा हूंदा आहिनि असीं पंहिंजा जज़्बात लिखूं था ऐं ॿुधंदड़ जेके आहिनि ईअं फील कंदा असांजा लिखिया आहिनि यानी भाभी ॾिसे पई न शो बिल्कुलु शो ॾिसे त भाभी जेकॾहिं तव्हां शो ॾिसो था त मां चाहींदसि तव्हां असांखे कॉल कयो मां तव्हां सां ॻाल्हाइणु चाहींदसि तव्हां लिखियो आहे भाभी जे लाइ कॾहिं लिखियो आहे कुझु? हा बिल्कुलु शी इज़ लविंग वाइफ माशाल्लाह जेतिरी चइजे मुंहिंजी ज़ाल जेका मुमताज़ नालो अथसि ऐं तमामु घणी माना लविंग वाइफ आहे मुंहिंजी बोल्ड आहे भाभी कॉल करे न असांखे बोल्ड कोई न भाभी कॉल करे न हाणे बोल्ड आहे इन्हनि चीज़ुनि खे माना ज़बरदस्त नमूने सां हिकिड़ो माण्हू वहमी हूंदा आहिनि शकी हूंदा आहिनि मसाइला पैदा कंदा आहिनि घर में इशूज़ हूंदा आहिनि असां हाणे माण्हू आहियूं त ज़ाहिर पब्लिक फैन्स आहिनि वरी अहिड़ो ख़ूबसूरत गीत जेकॾहिं सुरैया ॻाए त फैन्स हुनजा जेकॾहिं सुरैया 1000 फैन्स आहिनि त 500 असांजा बि हूंदा ज़ाहिर हुनमें मेल बि हूंदा आहिनि फीमेल बि हूंदा आहिनि त पोइ हुनखे इहो इशू कोन था अचनि हलो सुठी ॻाल्हि आहे अंडरस्टैंडिंग आहे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे फरमान भुट्टो भाउ जी कॉल आहे रहरकी मां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी कहिड़ा हाल आहिनि भाउ ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह जी आऊं बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर जी अव्हांखे बि नए साल जी खोड़ सारी मुबारक हुजनि ख़ैर मुबारक जी अदा तलफ़ात हर मुसलमान जे लाइ दुनिया जे लाइ 2022 साल सुठो साबित करे ऐं खोड़ सारी ख़ुशियूं खणी इंशाल्लाह फनकार जिस तरह जा उन सां ॻाल्हाईंदे जी जी ॻाल्हायो हेलो हेलो भाउ थोरो तेज़ ॻाल्हाईंदव जी जी बिल्कुलु हींअर आवाज़ अचे थो मुंहिंजो जी जी ॻाल्हायो भाउ जी जी वालेकुम सलाम कीअं आहियो ठीकु आहियो जी दुआऊं अदा भाउ ॻाल्हायो हेलो ॿुधायो अदा थैंक यू अदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मुंहिंजे ख़्याल में कुझु प्रॉब्लम हुयो नेटवर्क में माशाल्लाह खोड़ कॉल्स ईंदियूं हींअर तव्हांखे ऐं तव्हांजा फैन्स तव्हांखे ईअं कॉल्स कंदा जेकॾहिं ऐं किथे मिलंदा आहिनि त तव्हांखे कीअं फील थींदो आहे ख़ुशी थींदी आहे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे ऐं जॾहिं असांजे ॿुधण वारा असांखे मन प्यारु कंदा आहिनि ऐं असांजे लाइ इंतज़ारु कंदा आहिनि अगरि किथे ख़बर पवंदी आहे अॼु सुरैया सुमरन महफ़िल में आहे त उते खोड़ सारा माण्हू जमा थी वेंदा ॾिसण जे लाइ ॿुधण जे लाइ ऐं तमामु हुनखे ॾिसी करे दिलि ख़ुशि थी वेंदी आहे ऐं एतिरी दिलि वॾी थी वेंदी आहे हलो माशाल्लाह बसि अलाह जो शुक्र अदा कंदा आहियूं ऐं ॿुधण वारनि जूं महिरबानियूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह हिते ब्रेक वठंदासीं जी व्यूअर्स त वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो काॾे न वञिजो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ऐं असां सां कॉल बि आहे महबूब आहिनि मकली मां हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी भाउ कीअं आहियो शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा करम तव्हांजी दुआऊं महिरबानी जी भाउ छा चवणु चाहींदव हेलो जी भाउ छा चवणु चाहींदव महिरबानियूं उस्ताद बुखारी जे हिन सिचन सां तव्हांखे भली कार चवंदासूं ऐं हुन सां गॾोगॾु जेके स्टूडियो में असांजे सिंध जे महबूब चैनल ते मौजूदु आहिनि सिंध जी तमामु नामियारी लोक गुलकारा सुरैया सुमरो ऐं तइलीमी माहिर असांजो महबूब दोस्त ख़ूबसूरत शाइर अशरफ शाइर खे
ऐं अव्हांजी सॼी टीम खे भलीकार चवंदुसि हिननि उस्ताद बुखारीअ जे सिटनि सां त तूं तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे ऐं गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी आहे तुंहिंजे घर जी चाट ते हथ रख मुफ़त कर मूं लाइ मसीत जहिड़ी आहे वाह 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 ज़बरदस्त तो महिरबानियूं तव्हांजो तव्हां मूंखे लाइव वठी करे मुंहिंजी दिलि जी पसंदि कलाकार आहे जेकी लोक कलाकार आहे पीटी शेली जेको इंग्लैंड जो ख़ूबसूरत शाइर हो उन चयो हो पंहिंजे किताब में त हे शाइर हे कलमकार हे ॾात धणी माण्हू हे जेके आहिनि हे पंहिंजी धरतीअ जा अणधुरिया दस्तूर साज़ माण्हू हूंदा आहिनि उहो अहिड़ो त दस्तूर जोड़े वेंदा आहिनि अहिड़ो गुनगुनाए वेंदा आहिनि जो सत्यनि जो सुदको बणिजी हो जेको माण्हुनि जे दिलनि में धड़कंदा रहंदा आहिनि त अहिड़ी ख़ूबसूरत फनकारा तव्हां वटि मौजूदु आहे ऐं उनखे हिकिड़ो संदसी गीत झुंगारे ॿुधाईंदुसि अर्ज़ु कंदुसि त मूंखे अहिड़े क़िस्म जो को ॿियो गीत ॿुधाए छॾियो संदसि मशहूरु गीत आहे जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे जी त तुंहिंजे दिलि सां मोहबत कई मुंहिंजी क़िस्मत बदलजी वञे हा तुंहिंजे दिलि सां मोहबत करी मुंहिंजी क़िस्मत बदलजी वञे हा साथ जई सखावत करी मुंहिंजी क़िस्मत बदलजी वञे हा तुंहिंजे दिलि सां मोहबत करी मुंहिंजी क़िस्मत बदलजी वञे हा वाह वाह माशाल्लाह भाउ तव्हांजो त आवाज़ बि सुठो आहे हा महिरबानी कोशिश कंदासीं गीत तव्हांखे महिरबानी ऐं सुराया सुमरो बि अर्ज़ु कंदुसि त मूंखे हिकिड़ो गीत ॿुधाए जेको मूंखे ॾाढो वणंदो आहे जी त इहे पका पार मुंहिंजे यार जा आहिनि कारा कपिड़ा खुलियल वार जी जी कोशिश ठीक कंदासीं आहे महिरबानी ठीक आहे भाउ ठीक आहे थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ ऐं व्यूअर्स हिन वक़्तु जंहिं गेस्ट असांखे जॉइन कयो आहे मां तव्हांखे हुननि जे बारे में ॿुधायां असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहिनि शाद रज़ाक मेमन साहब प्रोड्यूसर भी आहिनि ऐं शाइर भी आहिनि उन्हनि खे वेलकम कंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो अदा ठीकु आहियो अल्लाह शुक्र तव्हां दुआ लॻी वञ तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु ठाक ऐं ॿियो मां तव्हांखे इहो बि ॿुधायां त माशाल्लाह सां इलाही वॾा वॾा नाला सिंध जा इलाही मशहूरु सिंगर्स जेके हिननि इंट्रोड्यूस कराया आहिनि खोड़ सारा म्यूज़िक डायरेक्टर्स आहिनि जेके हिननि इंट्रोड्यूस कराया आहिनि त अदा कहिड़ा कहिड़ा सिंगर्स सां इंट्रोड्यूस कराया आहिनि अदी पहिरीं त असां सां गॾु जेकी सुरैया सुमर वेठी आहे अलाह मालिक साईं करोड़ एहसाननि ऐं पहिरियों एल्बम मार्केट में सुरैया सुमर खे मुतारिफ़ मूं करायो आहे माशाल्लाह अदी सनम मारी आहे उनजो पहिरियों एल्बम मूं करायो आहे सही अलाह ॾिनो ख़ासि करे असांजो सिंध जो वॾो नालो आहे सही असां उनखे मुतारिफ़ मूं करायो आहे ऐं मज़े वारी ॻाल्हि आहे त पहिरियों एल्बम शानी जेको असांजो ज़हूर ख़ान ज़ैबी जो फर्ज़ंद उनजो पहिरियों एल्बम मुंहिंजी कंपनी में रिकॉर्ड थियो अरे माशाल्लाह उहो बि मालिक सां करोड़ एहसाननि ऐं फनकारनि खे शाइरनि खे केतिरा शाइर आहिनि तॾहिं केसर जो दौरु हूंदो हींअर केसर जो दौरु न आहे ऐं पोइ बि मुसलसल सिलसिले सां लॻा पिया आहियूं सही माशाल्लाह अदी तव्हांखे कीअं थो लॻे तव्हांजा प्रोड्यूसर माशाल्लाह तव्हांजे भरिसां वेठा आहिनि ऐं जेको तव्हांजो पहिरियों एल्बम जे चवनि था त तव्हांखे इंट्रोड्यूस करायो हिननि कीअं फील थो थिए तव्हांखे न ख़ुशी थींदी आहे ऐं पहिरियों हक़ीक़त आहे जॾहिं मुंहिंजो पहिरियों एल्बम अदा रिकॉर्ड करायो हो ऐं उनखे तमामु घणी मोट मिली ऐं सुठो थियो हो सो आउं जिते बि वेंदी आहियां इन जो ज़िक्र अदा जो कंदी आहियां त मुंहिंजो जेको पहिरियों एल्बम अदा रज़ाक मेमन करायो हलो माशाल्लाह ज़बरदस्त कॉल वठंदासीं अयूब खोसो साहब जी कॉल आहे मांझंद मां हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो भाउ ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआ भेण जी भाउ अदी तव्हांजो प्रोग्राम असीं ॾिसूं पिया जी जी हेलो हेलो जी भाउ मुंहिंजो प्रोग्राम ॾिसूं पिया जी, तव्हांजो जी। प्रोग्राम ॾाढो VIP पियो हले जी जी अॼु तव्हांजे प्रोग्राम में शामिल थिया जी हेलो जी जी भाउ मां ॿुधां पई ॻाल्हायो तव्हां हा अदी असां अदी सरिया खे बि सलाम चवणु चाहींदासीं वालेकुम जी सलाम जी वालेकुम सलाम ऐं जेके ॿुधनि पिया उन सभिनी खे मुंहिंजो सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम जी कला ख़ुशि कंदव अदी थैंक यू अदा थैंक यू अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़ अदा तव्हां केतिरा गाना बि लिखिया आहिनि तव्हां जी अदी तक़रीबन मुंहिंजा 500 खां मथे गीत मार्केट में अची चुका आहिनि माशाल्लाह ऐं सिंध जे नाले वारा फनकारनि मालिक साईं करोड़ एहसान हुन मुंहिंजा गीत ॻाया आहिनि ऐं जॾहिं फौज़िया सुमरे जो बि दौरु न हो उन टाइम ते सोडी दीवानी इमाम भाई ज़रदारी कस्बानू हलंदी मालिक जा करोड़ एहसान उन्हनि बि मुंहिंजा गीत ॻाया
सही ऐं चमन अली मीरा अली आहे, हुमेरा चना आहे, समीना कंवल आहे, सुराया त मुंहिंजी पंहिंजी फ़नकार आहे। जी 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 ऐं सम्झो त असां जेका बि शइ ॾिसंदा आहियूं त जंहिंमें टैलेंट आहे त उनखे अॻियां मार्केट में आणियूं। मुंहिंजी वधि में वधि कोशिशि आहे जेको मौसीक़ार आहे त सुठो वॼाए थो त बिल्कुलु असांजी ख़्वाहिश हूंदी आहे त हुनखे अॻियां आणियूं। जीअं बा शोभी गीत इहो सुराया वॼायो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी छो त असां वटि अहिड़नि मौसीक़ारनि जी म्यूज़िक डायरेक्टरनि जी खोट आहे। सही ऐं जीअं अदा चयो त पहिरीं जॻह सुराया सां वॼायां पियो त हाणे अॼु उन जे अव्हां जे प्लेटफॉर्म ते ईअं चवां थो ऐं सुराया सुमरे जेको एल्बम कयां पियो ऐं हुमेरा चना जो हुन में भाई जन शोभी जी मौसीक़ी इनशाला हुनखे ॾियारींदासीं। माशाल्लाह ऐं इहो बि तव्हां चओ त असांखे शइ जेकी सुठी हूंदी आहे पाणी ॿुधाईंदी आहे त छा आहे छा न आहे। त हाणे हिकिड़ो सिर्फ़ु स्केल जो थोरो मसइलो थी वियो जो सुराया हिकिड़ो सुर मथे करे जेकॾहिं हिकिड़ो सुर हेठि हुजे हा त मज़ो थी वञे हा, पर इन जे करे थोरो डिस्टर्ब थी पए। हा इहो बि थोरो अरे वाह शोभी भाई आपको तो बैठे बैठे जॉब मिल गई बहुत अच्छी बात है ना सुठी ॻाल्हि आहे। ऐं जिथे बि को बि फ़नकार हुजे या कोई अहिड़ो टैलेंटेड माण्हू हुजे त उनखे जेको आहे प्लेटफॉर्म बिल्कुलु ॾियणु खपे, बिल्कुलु ॾियणु खपे छो त असां पंहिंजो फ़र्ज़ु पए थो। छो त हाणे तव्हां चैनल ते त असां ॾिसूं था जेके नवां सिंगर जेका सुठा ॻाइनि था असां उन्हनि खे मुतारिफ़ करायूं। हाणे जीअं असां आहियूं न असांजा तक़रीबन काफ़ी अहिड़ा फ़नकार आहिनि जिन खे असांजो इदारो जेको आहे सकाफ़त खां थो उहो उनखे मतिलबु इग्नोर करे थो, उनजी माना सार कोन थो लहे। ख़ासि करे लाड़ जा फ़नकार ख़ासि करे माना हुन में लाड़ जा असां बि हुन में आहियूं, फौज़िया सुमरो बि उते जी ऐं असांजा तमामु जेके सुठा नाले वारा थी गुज़रनि उस्ताद मिठू कच्छी उहो बि असांजे पासे जो बदीन लाड़ जो ऐं फौज़िया सुमरो बि लाड़ जी ऐं आउं बि उते ई लाड़ जी आहियां ऐं अलानो जुणे जो तमामु बहितरु फ़नकार आहे उहो बि लाड़ जो। ऐं असांखे इहा ज़रूरु शिकायत आहे त उहो असांखे जेके लाड़ जा फ़नकार ख़ासि करे उन्हनि खे ई इग्नोर कंदा आहिनि असांजे सकाफ़त खाते वारा। सो इन ॻाल्हि जो असांखे ॾुख आहे। थी सघे त हो इहो चाहींदा हुजनि त असां नथा अगरि कंहिंखे कॉल कयूं त हू पाण अचनि, तव्हां पाण विज़िट कंदा आहियो? अॼु तव्हांजी ॻाल्हि मां ॿुधायां पियो त असां उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं छो त मुंहिंजो केसर कल्चर सां वास्तो आहे। तव्हां उन्हनि खे जेके कल्चर वारा राब्ते में आहिनि बाबा लाड़ जो कॾहिं को मेलो थिए थो त लाड़ जा फ़नकार बि असां घुरायूं ऐं सुठा सुरीला आहिनि। ऐं जेकॾहिं तव्हां ॿुधंदा तव्हांजो माना दिलि चवंदी त असां हे फ़नकार असां छो कोन ॿुधासीं त एतिरा टैलेंट असां पिया आहिनि। जीअं असांजो उस्ताद खमीसो ढोलक नवाज़ मीरपुर भठेरो जो आहे असांजे लाड़ में फ़न आहे बिल्कुलु बिल्कुलु फ़न असांजे अलानो ख़ासि करे तमामु सुठो बहितरु फ़नकार हो ऐं सुरीलो हो। जन्नतुल फिरदौस जो गीत मशहूरु हुयो उहो बि असांजे लाड़ जो फ़नकार काफ़ी फ़नकार आहिनि। असां सभु उन में शामिलु थियासीं त असांखे इग्नोर कयो वेंदो हर भेरे असांजो हक़ आहे उहो असांखे नथो मिले। बिल्कुलु बिल्कुलु त कॉल वठंदासीं शाइस्ता आहिनि असां सां बदीन मां कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। ओ शाइस्ता तव्हां असांखे ॿीहर कॉल कयो, थोरी ॻाल्हि खे जेको असां वधाए छॾियो हुयो इन जे करे तव्हांखे वेट करिणो पियो, सॉरी। तव्हां असांखे ॿीहर कॉल कयो। अदा केतिरो टैलेंट आहे जेको सिंध में माशाल्लाह जंहिंखे प्लेटफॉर्म नथो मिले? अदी तक़रीबन काफ़ी फ़नकार काफ़ी म्यूज़िशियन असांजा लाड़ जा आहिनि ऐं जेको जीअं सम्झो त राग हिकिड़ो जेको फ़न सिखिया जेके सिखियल आहिनि उन्हनि खे मार्केट में केरु मुतारिफ़ नथो कराए। ऐं जेके सिर्फ़ु छो त अॼुकल्ह पैसो आहे, पैसो ॾियो केसर जवान आहे हर कोई केसर कयो थो हुननि जो त असुलु मक़सदु असांजो हुनजो लाज़मी केसर भले थियणु खपे पर मेन मक़सदु इहो आहे त असां जंहिंमें टैलेंट आहे ग़रीब आहिनि उहे टैलेंट वारो माण्हू हूअं बि ग़रीब हूंदो आहे त असां उन ग़रीब खे मार्केट में आणियूं उनजो हक़ पए थो असांजो फ़नकार वीचारा सभु ग़रीब आहिनि सादा आहिनि सभु आजड़ा आहिनि जिन खे वीचारनि खे ॻाल्हाइण जी ज़रूरत कोन्हे तव्हां कीअं ॻाल्हायो कल्चर में अचो जीअं असां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां असांजो पर ॻाइण में माशाल्लाह स्टेज ते वेहंदा त साजिद अली साजिद वॾो नालो आहे फ़नकार असां कल्चर डिपार्टमेंट मां जॾहिं हुनखे हिकिड़ो प्रोग्राम में चेक वठी ॾिनो त ईमानदारी ॻाल्हि आहे तव्हां हू चेक खे चुमी पियो ॾे हाणे 20,000 जी औकात न हुई असुलु मक़सदु इहो त मूंखे कल्चर मां चेक मिलियो त हाणे असां चयूं त अहिड़नि फ़नकारनि खे असां मुतारिफ़ करायूं त उन्हनि जो कल्चर वारनि जो हक़ पए थो त उन्हनि खे घुराइनि उन्हनि खे ग़रीबनि खे चेक ॾींदो हेॾो केॾो ख़ुशि थियनि था। हा न उहे असां बि सभु हिकिड़ो सिंध जो सरमायो आहियूं न असां बि त सिंध में ई शामिलु आहियूं न असां बि त इहो ई हिसो आहे न असांजो बि त हक़ आहे न। बिल्कुलु आहे बिल्कुलु वणंदासीं असां हिकिड़ो चकर शाह लतीफ़ जे मेले ते सुराया खे घुराए थी उहो बि ज़बरदस्ती कल्चर वारनि खे चई तंहिंखां पुठियां घुराइनि नथा सुराया खे ऐं केतिरा फ़नकार असांजा अहिड़ा पाकिस्तान में मूंखे 8 ग्रेड मूंखे मिलियल हो मरूमा फौज़िया सुमरो खां पोइ मूंखे मिलियो हो ऐं उनजो जेको डायरेक्टर फ़खर बलोच साहिबु उन मुंहिंजी ताजपोशी कई हुई रेडियो पाकिस्तान तरफ़ां हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे वाकई ऐं उन खां पोइ उन जे बावजूदि लतीफ़ सरकार जे मेले में असांखे नथो सॾियो वञे इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे कलंदर शहबाज़ जे मेले में असांखे नथो सॾियो वञे
न वाकई इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। तव्हां जहिड़ा माशाल्लाह ऐं असांजो वॾा अॼु- वॾा नाला वॾा वॾा सिंगर्स जेकॾहिं तव्हांखे वाकई ईअं इग्नोर कयो थो वञे त मां ई जेको आहे रिक्वेस्ट कंदसि कल्चर खाते खे हाणे असांजे सकाफ़ती वारे हिननि ॾींहंनि में DG कल्चर साहब बि हिते मौजूदु हुआ, अलीम बिल्कुलु साहब हिते सही। आया हुआ, उन्हनि सां डिटेल कचेरी थी मुंहिंजी बि। ऐं जेकॾहिं अलीम साहब तव्हां असांजो शो ॾिसो था या तव्हांजो कोई बि अहिड़ो कुलीग अगरि शो ॾिसे थो असांजो त असांजी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचे, असां इहा ई उमेदु कंदासीं त बिल्कुलु अहिड़नि फ़नकारनि खे जेको आहे अॻिते आणियो ऐं हिननि खे घुरायो, छो त ही उहे फ़नकार आहिनि जिन सां सिंध जो नालो रोशन आहे। त हिते कॉल बि वठंदासीं। हाफ़िज़ परवेज़ तीमड़ो साहब आहिनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुंहिंजी भेण ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भाउ ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? तव्हां भेण जी दुआऊं तव्हांखे पूरी टीम खे जेके ॾिसण सभिनी खे नए साल जी मुबारक। ख़ैर मुबारक अदा। तव्हांखे बि इलाही इलाही मुबारक हुजनि ऐं दुआ कयूं था त सभिनी जे सुठो साबित थिए ऐं असांजे मुल्क मां दुनिया मां इहा वबा जेका ख़तमु थी वञे ऐं जेका महिमान आहिनि भेण सोया खे उहे भली था चऊं रंगनि भरी शाम में। जी अदा ॾाढी ख़ुशी थी अॼु भेण खे ॿुधी करे KTN ते लाइव मां ॿुधां पियो, ॾिसी नथो सघंदो आहियां, पर ॾाढी ख़ुशी थी त असांजा जेके आवाज़ हमेशह रेडियो ते ॿुधा या टेलीविज़न ते, पर अॼु KTN हिन प्रोग्राम में असांखे ख़ुशी थी भेण सां ॻाल्हायूं। सही भेण सां ॻाल्हाइणु चाहियां थो। भेण जी जी ॻाल्हायो जी जी हेलो सां ॻाल्हाइणु चाहियां थो। हेलो हेलो भेण। वालेकुम सलाम। जी अदा मुंहिंजी भेण ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह दुआऊं अदा। हा भेण तमामु बहितरीनु तव्हांजो अंदाज़ हूंदो आहे। यकीन ॼाणो त जॾहिं ॿुधंदा आहियूं त ॾाढो सुकून मिलंदो आहे, छो त तव्हांजो आवाज़ु फौजिया सां टच थींदो आहे। जी जी महिरबानी अदा। बसि इहा अवां जी दुआ अलाह ताईं तव्हांखे अञा त सलामत जे तव्हां ॻाईंदा रहो हिन सिंध लाइ हिन मुल्क लाइ नालो रोशन कंदा रहो। आमीन आमीन अदा। अल्लाह ख़ुशि रखे। थैंक यू अदा। थैंक यू। जेके ॾिसण जा सभिनी खे सलाम ऐं सभिनी खे वालेकुम सलाम। बहितरीनु प्रोग्राम थिए त सॼी टीम खे मुबारक। वालेकुम सलाम। थैंक यू अदा। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। फिर मुबारक कहने लगी थी। जी छा था ॿुधायो हींअर सरैया? हींअर मुंहिंजो ई ॻायल गीत आहे अदा रज़ाक जी शाइरी आहे, छो जो शाइर बि माशाल्लाह हिते मौजूदु आहिनि त उन्हनि जे ई गीत सही सो ॿुधाईंदसि अदा रज़ाक जी शाइरी। अॼु कीअं बि करे शाम
गॾिजी असांखे रहण जो ज़ालिम न थियो जीअण जो ज़िंदगियूं न विञायो अॼु कीअं बि करे शाम मुंहिंजो सजण घुरायो अल्लाह खे मञो छो त मुंहिंजी दिलि खे ॾुखायो इंसान थियो रहम करियो छो त सतायो इंसान थियो रहम करियो छो त सतायो ख़तम करियो नफ़रतूं ऐं कुर्ब वधायो ख़तम करियो नफ़रतूं ऐं कुर्ब वधायो मुंहिंजी न लॻी पई मता न रब रुसी पई तो तरस कतारियो अॼु कीअं बि करे शाम मुंहिंजो सजण घुरायो अल्लाह खे मञो छो त मुंहिंजी दिलि खे ॾुखायो गॾिजी असांखे रहण जो ज़ालिम न थियो जीअण जो ज़िंदगियूं न विञायो अॼु कीअं बि करे शाम मुंहिंजो सजण घुरायो अल्लाह खे मञो छो त मुंहिंजी दिलि खे ॾुखायो शाद रज़ा के मेमण अॼु मूं सां मिलायो शाद रज़ा के मेमण अॼु मूं सां मिलायो हुस्न भरी ज़िंदगी नज़र बनायो हुस्न भरी ज़िंदगी नज़र बनायो न्याणी निमाणी आहियां ॿई हथ ॿधियो वधाया ॾही मान मोटायो अॼु कीअं बि करे शाम मुंहिंजो सजण घुरायो अल्लाह खे मञो छो त मुंहिंजी दिलि खे ॾुखायो गॾिजी असांखे रहण जो ज़ालिम न थियो जीअण जो ज़िंदगियूं न विञायो अॼु कीअं बि करे शाम मुंहिंजो सजण घुरायो अल्लाह खे मञो छो त मुंहिंजी दिलि खे ॾुखायो अॼु कीअं बि करे शाम मुंहिंजो सजण घुरायो अल्लाह खे मञो छो त मुंहिंजी दिलि खे ॾुखायो माशाल्लाह 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 वेरी नाइस बिल्कुलु वॾो वक़्तु गीतो। कीअं गुज़री वियो का ख़बर ई न पई वॾी महिरबानी तव्हां ॿई जेकॾहिं कोई मैसेज ॾियणु चाहियो त असांजो बसि दुआऊं ई आहिनि मैसेज तव्हांजे लाइ ऐं जेके असांखे ॾिसण वारा ॿुधण वारा KTN जी टीम जे लाइ सभिनि जे लाइ दुआऊं अलाह ख़ुशि रखे आबाद रखे असांखे बि दुआउनि में यादि रखिजो बिल्कुलु अदा हमेशह। तव्हां छा चवणु चाहींदव अदी बिल्कुलु अदी सही चयो सराया मालिक साईं सभिनि खे ख़ुशि रखे पंहिंजे बचड़नि सां ऐं मैसेज इहो आहे त जेको बि जंहिं फील्ड सां लॻो पियो आहे कोशिशि करे त हुन मां हथु न करे इनशाला मंज़िल ते बिल्कुलु पुॼंदो सचाई हूंदी त इनशाला इंशाल्लाह मंजिल आसाना थैंक यू सो मच थैंक यू शोभी भाई बहुत अच्छा अच्छा प्ले किया आपने भी जी व्यूअर्स आई होप त तव्हां इंजॉय कयो हूंदो इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़